लियारी में पानी जी फराहमी ऐं निकाली लाइ मेयर कराची मुर्तज़ा वाब पारां वाटर कारपोरेशन खे हंगामी क़दम खणण जी हिदायत। मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वाब जी सदारत हेठि लियारी में पानी जी फराहमी ऐं निकाली सां लाॻापियल मसइलनि जे हल लाइ हिकु आला सतह ते इजलास मुनक़िद कयो वियो। इजलास में सीईओ वाटर कारपोरेशन अहमद अली सिद्दीकी, सीईओ इंजीनियर असदुल्ला खान समेत ॿिनि आला अमलदारनि शिरकत कई, जॾहिं त मेयर कराची जी सियासी मामलनि जी तर्जुमान करमुल्लाह वकासी ऐं लियारी जा समूरा यूसी चेयरमैन पिणु इजलास में मौजूदु हुआ। इजलास जो मक़सदु लियारी में पानी जी फराहमी ऐं निकाली जी जारी मसइलनि ते तफ़सीली गौर वीचार करण ऐं उन्हनि जी मुस्तक़िल हल लाइ फौरी क़दम जो तइन करणु हो। इजलास दौरान यूसी चेयरमैन पंहिंजे इलाइक़नि में पाणी ऐं सवरेज सां लाॻापियल मसइलनि बाबति तफ़सील सां ब्रीफिंग ॾिनी ऐं पंहिंजो तजवीज़ूं पेश कयूं। उन मौक़े ते मेयर कराची वाटर कारपोरेशन जे अमलदारनि खे हिदायतूं ॾींदे चयो त लियारे जे अवाम खे दरपेश पाणी ऐं सवरेज जे मसइलनि खे फौरी ऐं मुस्तक़िल बुनियादनि ते हल कयो वञे। हिन वाटर कारपोरेशन खे सख़्ती सां हिदायत ॾिनी त उहे हंगामी बुनियादनि ते अमली क़दम खणनि ऐं अवामी शिकायतुनि जी फौरी इज़ली खे यकीनी बणाइनि त जीअं माण्हुनि खे पेश ईंदड़ तकलीफ़ुनि जो जल्दी तदारक मुमकिन थी सघे। मेयर कराची ऑफिसरनि खे हुकुम ॾींदे चयो त चूंडियल नुमाइंदनि पारां पेश कयल अवामी शिकायतुनि खे संजीदगी सां वरितो वञे ऐं लाॻापियल ऑफिसरनि जी फौरी हल खे पंहिंजो तरजीह में शामिल कनि। इजलास जी आख़िरी में वाटर कारपोरेशन जी अमलदारनि ख़ातिरी कराई त वाटर कारपोरेशन लियारी जे मसइलनि खे अवलिन तरजीह ॾींदे उन्हनि जी हल लाइ पंहिंजा समूरा वसीला क़तब आणींदे